ही सजण सही जे मूं कोड निहारिया, ही सजण सही जे मूं कोड निहारिया, ईंदम जां पे ही त सभु लाहींदम रुखड़ा, जीअं लतीफ़ जीअं लतीफ़िलात सुबिल साथियो। मेहरान टीवी जे हफ़्तेवार रिहान शाह जा पंध पिचरा जे हवाले सां आउं आहियां सलीम भुट्टो लतीफ़ी। जीअं त ही उर्स मुबारक जो महीनो हले थो त उन हवाले सां असां पंहिंजे पंध पिचर जो रुख दरगाह ते जेके नंढा वॾा इवेंट थींदा आहिनि, रस्मूं थींदियूं आहिनि ऐं जेके दरगाह सां सलाहियल हस्तियूं शख़्सियतूं आहिनि उन्हनि सां वीचार वंड कंदा आहियूं ऐं सरकारी धुरियुनि ऐं ग़ैर सरकारी धुरियुनि यानी पिड़ ते जेके नंढा वॾा फंक्शन थियनि था या एक्टिविटीज़ थियनि थियूं या रसूमात थियनि थियूं उन हवाले सां त लतीफ़ साईं जे गादी धणी सैद वक़ार हुसैन शाह जन जे नंढे यानी 3 नंबर भाउ सैद खावर हुसैन शाह जन सां अॼु असां वीचार वंड कंदासीं, जेके हींअर दरगाह जी नुमाइंदगी कनि था ऐं साईं जी ग़ैर मौजूदगी में नंढा वॾा जेके हिते मामरा मसाला आहिनि ऐं पांधेड़नि जो जेको अचु वञु थिए थो उन हवाले सां सॼियूं ज़िम्मेवारियूं हिननि ते आहिनि। त उर्स जे हवाले सां बि जेके ज़िम्मेवारियूं ऐं हिन दफ़े साईं खावर हुसैन शाह ते आहिनि त असां उन्हनि सां वीचार वंड कंदासीं। साईं जीअं लतीफ़ छा हालनि तव्हांजा, तबियत मिज़ाज ख़ुशि आहियो? पहिरीं तव्हांजो शुक्रिया अदा कयूं अव्हांजी टीम जो, अव्हांजो ऐं ख़ुसूसन अव्हांजे मेहरान चैनल जो जंहिंजो लतीफ़िलात पे ऐं सरकार जे फ़िक्र ऐं उन पैगाम खे पंध पेचरा जेको अव्हांजो प्रोग्राम आहे जंहिंखे ख़ुसूसन अव्हांजी पंहिंजी ज़ाती बि उन में इलाही मसरूफ़ियतूं ज़ाहिरी ॻाल्हि आहे दुनिया जूं आहिनि, पर उनजे बावजूदि उन में जेको तव्हांजी दिलचस्पी आहे ऐं सरकार जे हिकिड़ी मोहबत ऐं तव्हांजी जेका हिकिड़ी सरकार सां रूहानी जेको हिकिड़ो सिलसिलो आहे त उन में तव्हां पंहिंजो जेके फ़राइज़ अंजाम ॾेई रहिया आहियो त अव्हां लाइ पहिरीं त उन लाइ ख़ुशूसी दुआऊं आहियूं ऐं अव्हांजे चैनल जा बि दुआऊं आहियूं त अलाह तव्हांखे हिन में वधीक सघ तौफ़ीक़ ऐं ताक़त अता करे त जीअं सफ़र खे वधीक रोश थियाड़े सघे। उर्स मुबारक थियण वारो आहे। हिन दफ़े तव्हां पंहिंजे माना पिड़ जे हवाले सां गादी धणी जी हैसियत जे नुमाइंदे जी हैसियत सां तव्हां कहिड़ियूं तयारियूं कयूं हुन कीअं उनखे निभाईंदा हिन सूरत हाल में जॾहिं के SOP जो मामिलो हुजे या पंहिंजो जेको कोविड जे हवाले सां नंढा वॾा मसाला थियनि था त मजमूई तौर ते इन सूरत हाल खे साम्हूं रखंदे तव्हां दरगाह ते जेके पंहिंजे तरफ़ां तव्हां एक्टिविटीज़ कंदा आहियो उन हवाले सां तव्हां असांखे ॿुधायो हुजे। बिल्कुलु, हाणे जीअं तव्हांखे ख़बर आहे छो त असां वटि 14 सफ़र 15 सफ़र 16 सफ़र 3 ॾींहं जीअं सरकार जा 3 धमालू मेले असां वटि असां वटि हिते छा आहे त सरकारी लेवल ते जेके ऑफिशियल अचनि था या इफ़्तिताह कनि था उहो कंदा आहिनि 14 सफ़र ते ॾींहं जो, पर पाण वटि असां वटि 13 ते हिकु ॾींहुं अॻे 14 जी राति थी वेंदी आहे त असीं दरगाह जे गादी नशीन जे तरफ़ां ॿ रवायत पुराणे जेके ॿिया मशाइख़ गुलाम जेके महिमान अचनि था ॿियूं दरगाहनि जा सजादगान या हिते दरगाह सां जेके फ़क़्र तरीक़े सां जेके ॻंढियल फ़क़ीर आहिनि या जेके फ़ुक़रा आहिनि जमायत सां तालुक़ रखंदड़ ख़लीफ़ा आहिनि उहे गॾिजी वञी दरगाह ते असीं इफ़्तिताही तक़रीबी चादर चाढ़े छॾींदा आहियूं। उन खां पोइ दरगाह ते इज्तिमाही दुआ थींदी आहे ऐं सिलसिले जो आगाज़ थींदो आहे। सरकारी एक्टिविटीज़ तव्हांखे ख़बर आहे जीअं त मेले जा ॾींहं उन में पोइ कल्चर डिपार्टमेंट जे तरफ़ां या औकाफ़ जे तरफ़ां जेके बि उन्हनि जा प्रोग्राम्स वग़ैरह ॿिया चया उहे पंहिंजे हिसाब सां कनि था। मेले में ई थोरो वधीक उहे शयूं नज़र ईंदियूं आहिनि ऐं उहे 3 ॾियारा उन्हनि जी दिलचस्पी बि हूंदी आहे साल जे ॿियनि 12 महीननि जे बनस्बत, पर बहरहाल तंहिं हूंदे बि कल्चर डिपार्टमेंट जेको आहे उहो वरी बि सरकार जे इन उर्स जे हिसाब सां ऐं मेले में इलाही पंहिंजियूं एक्टिविटीज़ जेके आहिनि उहे फ़ाल ऐं सुठे नमूने सां अदा कंदा आहिनि। हिन साल हाणे जेको तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ो ग्लोबली मसइलो आहे कोविड वारो, वरी स्पेशली त पाण वटि बि जेको ही माहौल जेको हलियो शुक्र अल्हम्दुलिल्लाह हींअर हाणे 2 महीना खनि थिया आहिनि, ग़ालिबन महीनो खनि थियो आहे त जीअं कुझु असां वटि हिते पाकिस्तान में 5 ॿारनि जे सदके ऐं अलाह पाक जे करम सां कुझु उन में सूरत हाल में बहितरी आई आहे जंहिंजे हिसाब सां ही दरगाहूं बि वरी जेको सो खोलियूं वियूं आहिनि ऐं ज़ाइरीन खे जेके ही दुआनि जा दर आहिनि जितां ही मुस्तजाब थियनि था त उहे खोलिया विया आहिनि ऐं माण्हू SOP जे तहत इहो अचनि वञनि पिया। हाणे अचूं था तव्हां जेको सुवालु कयो त हिन साल जेका सिचुएशन आहे दरगाह ते मेले जी त उन में अञा ताईं असीं पाण सभु अञा इंतिज़ामिया खां इलाही चकर पुछी चुका आहियूं, पर को बि सिंध गवर्नमेंट उन हवाले सां अञा वाज़े ऐलान ऐं फ़ैसिलो न करे सघी आहे। कल्ह बि मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे मिनिस्टर कल्चर सां 2 ॾींहं अॻे औकाफ़ डिपार्टमेंट वारनि सां त जंहिंसां पुछूं था त फ़िलहालु अञा का बि वाज़े पॉलिसी कान्हे, सभई पिया चवंदा साईं अञा मुशावरत हले पई। अच्छा, उन मुशावरत में तव्हांखे बि शामिल कयो वञे थो या तव्हांजी राय वरिती वञे थी? अञा ताईं त कान्हे वरिती वई। अच्छा, अञा ताईं त कान्हे वरिती वई, पुछण जी हद ताईं आयो वञे। असीं अञा रुॻो इन में ई आहियूं त हुननि खां हिकिड़ो पुछिजे वाज़े पॉलिसी अचे, छो त ही हिकु वॾो साल जो सरकार जे दरगाह जो उर्स जेको 12 महीने थिए थो त वॾो मेगा इवेंट आहे। उन में
सॼी सिंध घुरिजे पर पाकिस्तान खां इवन दुनिया खां परॾे खां ॿाहिरां माण्हू अचनि था जेके उहे सरकार जे हिते पंहिंजो अक़ीदत एतिराम सां पंहिंजो हाज़िरी ॾियनि था या उन्हनि जूं मनतूं आहिनि बासूं आहिनि या जंहिंजा प्रोग्राम आहिनि या असांजे दरगाह जूं जेके रस्मूं रीतूं आहिनि जीअं तव्हांखे मूं ॿुधायो त तेरीअ ते ई हिकु ॾींहुं अॻे इफ़्तिताह थींदो आहे उन खां पोइ वरी असांजे मशाइख़ ग़ुलामनि जो दरगाह ते प्रोग्राम आहे शाह लतीफ़ फाउंडेशन जेका असांजी आहे उन जे तरफ़ां असांजा हिते एक्टिविटीज़ आहिनि मेडिकली हवाले सां अदबी कॉन्फ्रेंस जे हवाले सां सुगुण इल्मी हिसाब सां फाउंडेशन जी जेके असांजे जमायत जा जेके हर ज़िले सतह ते उहे अचनि था पोइ उन्हनि खे रोज़ 2-2 कलाक जा सेशन ॾिना वेंदा आहिनि 12 महीने जी कारगुज़ारी सॼी ॿुधाई वेंदी आहे उन खां अलावा ॿिया बि अलॻि अलॻि मूंखे यादि आहे जीअं त गुज़िरियल कुझु पंहिंजो वक़्तु थियो आहे साल ॿिनि खां त अवां जे तरफ़ां बि जेको सो प्रोग्राम हिते हिकिड़ो ऑर्गेनाइज़ कंदा आहिनि बहिराणे चैनल जे तवसुल सां अवां जी हुन में पंहिंजी हिकिड़ी कंट्रीब्यूट हूंदो आहे ऐं असांजे सभिनि से मारवी कयो हो त ज़रूरु हाणे हिकु शइ उहा जेका अगरि बुनियादु पए थी त उन शइ खे वरी माण्हू पाण कोशिशि कंदो त अञा वधीक अॻिते उन खे वधाइजे त अहिड़े हवाले सां ॿिया बि इलाही इज्तिमा या जीअं हाणे थर्ड डे ते जेको उस ते दुआ या तकरीब थींदी आहे जेका ख़त्म जेके सरकार जा शाह साईं जेका ड्रेस आहे जेको मौजूदा सजादा नशीन जेको पंहिंजो जेको सौगाती नशीन हूंदो आहे उहो पाए अचे थो ऐं उन ख़त्म दुआ थिए थी जंहिंमें सॼे आलम लाइ सरकार छो त शाह साईं जन त अमन जा सफ़ीर आहिनि सॼे आलम जी दुआ कई आहे पर हिकिड़ो मख़सूस सरकार सां मनसूब ॾींहुं आहे त उन ॾींहुं जेके जमायत माण्हू फ़ुकरा जेके फ़क़त तरीक़े सां गॾु माण्हू अचनि था हुन में शरीक थियनि था ऐं दुआ में शरीक थी पंहिंजो फ़ाइदा हासिल कंदा सूरत हाल मुंझल तव्हां चयो त आहे अञा वाज़ न थी आहे पर असां ताईं जेका हिकिड़ी ख़बर पहुती आहे त हिन दफ़े तव्हांखे यादि हूंदो त 65 साल अॻु बि 2 दफ़ा खनि अदबी कॉन्फ्रेंस जेका उहा हैदराबाद में थी ऐं बाक़ी जेके एक्टिविटीज़ हिते थियूं त हिन दफ़े बि कुझु मेले जा जेके अदबी इल्मी फ़िक्री क़िस्म जा जेके सेगमेंट्स आहिनि उन में कुझु कराची कुझु हैदराबाद करणु था चाहिनि त तव्हां सम्झो था त इहो केतिरे क़दुरु दुरुस्त आहे पांधीअड़ो जेको सॼी सिंध मां ॾे पर ॾे मां मेले जे करे अचे थो दरगाह ते हाज़िरी भरे थो उन खे हिते मौक़ो मिले थो त वरी अहिड़नि फंक्शन्स में उहो शामिलु थी सघे थो अदबी कॉन्फ्रेंस हुजे सुगड़ कॉन्फ्रेंस हुजे या का ॿियो अहिड़ो इवेंट हुजे राग जो हुजे पर जॾहिं इहे हिते न हूंदा हिन दफ़े हैदराबाद कराची हूंदा त हिते जो माण्हू हिते जो पांधीअड़ो जेको 3 ॾींहं 2 ॾींहं राति ॾींहुं हिते हूंदो आहे उहो माण्हू इन ॻाल्हि खां महरूम थी वेंदो तव्हां इन ॻाल्हि खे कीअं था ॾिसो ईअं कीअं थियणु घुरिजे जी हाणे जीअं तव्हां ॻाल्हि कई त बिल्कुलु पर हाणे मुंहिंजे ख़्याल सां इन क़दम खणण जी गवर्नमेंट जी मुंहिंजे ख़्याल सां जेको इहो इन शइ खे प्रोग्राम्स खे हैदराबाद या कराची मूं बि इहा ॿुधी आहे इहा ॻाल्हि मूं ॿुधी आहे कल्ह टियों ॾींहुं मूंखे ख़बर पई इवन अॼु मूंखे इतला थियो आहे सेक्रेटरी कल्चर जेको सो आहे असांजो जेको कल्चर अब्दुल लगारी साहिबु आहे हालांकि लाइक़ माण्हू आहे दरगाह सां बि हिकिड़ो अक़ीदत एतिराम उन्हनि जी आहे सो उहे अॼु मूंखे मैसेज मिलियो त मुंहिंजे ख़्याल सां अॼु हींअर शाम जो या हींअर घड़ी खनि में अचनि था ऐं उन्हनि जो कल्चर डिपार्टमेंट जे हिसाब सां पंहिंजा इंतिज़ामात ॾिसणु पर उहो ई त अञा ताईं उहा वाज़े का शइ कान्हे ॿियो जेको तव्हां ॻाल्हि कई त ज़रूरु इन शइ सां वॾो हिकिड़ो फ़र्क़ु पवे थो जे अगरि इहे प्रोग्राम्स ऐं हिते शाह साईंअ जे हिन पंहिंजो शहर में या हिन दरगाह खां हटी करे ॿिए कंहिं शहर कराची या हैदराबाद या किथे बि अगरि कया वेंदा त ज़रूरु उहे माण्हू जेके हिते अचनि था जेके उहे हुन में शरीक थियण जो मौक़ो थो उन्हनि खे 12 महीने मिले या अची सघंदा त उहे न ईंदा ऐं यकीनन गवर्नमेंट बि आहे अहिड़े क़िस्म जी पॉलिसी क्रिएट इन ई करे कंदी त जीअं माण्हुनि खे मुंतशिर कयो वञे माण्हू जीअं न अचनि या छो त हाणे इन में हिकु शइ जो पहलू ऐं मुंहिंजे नज़र सां ॾिसां त जे अगरि सिंध में या अगरि पाकिस्तान लेवल ते हींअर गुज़िरियल हिननि ॾींहंनि में कुझु ॿियनि दरगाहनि जा उर्स मुबारक थिया जीअं ई माहौल थोरो ठप थियो कुझु घटि थियो ऐं पंहिंजो दरगाहूं वरी रिओपन लाइ नोटिफिकेशन निकिता त मुंहिंजे ख़्याल सां स्टार्टिंग में ई कराची में अब्दुल्ला शाह गाज़ी उर्स जी तक़रीबात हुई उहे थियूं पंजाब में हक़ बाहू दरगाह जो मेलो हाणे थियो उन खां अलावा हिते सिंध में असांजा जेके ॿिया बि कुझु 1-2 दरगाहूं आहिनि जेके नंढियूं दरगाहूं आहिनि त उन्हनि जा मेला उहे थिया आहिनि जॾहिं दरगाह खुलियल आहे ऐं जे अगरि SOP ते ई इहे साॻिया प्रोग्राम्स असांखे कराची या हैदराबाद खणी वञणा आहिनि कंहिं ऑडिटोरियम में कंहिं हॉल में त उहे सभु फैसिलिटीज़ हिते बि आहिनि हिते बि करे सघे उहे साॻियूं शयूं हिते बि करे सघिजे थी पर गवर्नमेंट पॉलिसीज़ आहिनि पोइ उन में हुननि जो छा मंतक आहे छा ॻाल्हि आहे या त उहा वरी अञा ताईं किथे वेहिजे का अहिड़ी का टेबल मीटिंग कॉल थिए जंहिंमें वेही ऐं हू पंहिंजा राया कुझु वठनि कुझु ॾींहं वञनि त उन हिसाब सां को माण्हू हिकु वाज़े सिलसिलो ऐं तरीक़े खां ख़बर पए त अॻियां माण्हू छो त माण्हुनि में तमामु बेचैनी आहे दरगाह सां ॻंढियल माण्हू जमायत जा माण्हू परे परे खां कुंड कुड़ छड़ा माण्हू असांखां था पुछनि ज़ाहिरी ॻाल्हि आहे शाह साईं जी दरगाह आहे शहर आहे इहे मेला इहे इवेंट लॻनि था त पोइ उन में माण्हुनि जो कारोबार बि उन सां पंहिंजो जेको सो जुड़ियल आहे
उन में जेके सालाना माण्हू जेके अचनि था हिते पोइ 12 महीने इंतज़ारु था कनि त बाबा मेलो आहे शाह साईं जो, पांधेड़ू ईंदा, मेले मां लुत्फ़ वठंदासूं, हाज़िरी बि कंदासूं ऐं 4 पैसा जेके आहिनि उहे बि असीं पंहिंजो बचड़नि लाइ कमाईंदासूं। त हाणे उहे सॼा माहौल अञा ताईं का वाज़े ॻाल्हि कान पई थिए, जंहिंखां पुछिजे थो त हर डिपार्टमेंट अञा इन शइ में मुंधल आहे। त उमेदु आहे त हीअ जल्द का असांजी पाण अवां जे बि तवसल सां इहा ई अपील आहे। मूं कल्ह टियों ॾींहुं बि प्रेस कॉन्फ्रेंस कई हिकिड़ी, त हुन में मीडिया दोस्तनि जे थ्रू मूं इहो ई पंहिंजो गवर्नमेंट खां अपील कई, या मिनिस्टर कल्चर सां मुंहिंजी कल्ह मूं मैसेज करायो साईं सरदार शाह साहिब खे, या जेके बि मेले सां असां गॾियल आहिनि कमिश्नर हैदराबाद खे चवनि त जेका पॉलिसी आहे तव्हां उहा जल्द खां जल्द वाज़े कयो त जीअं माण्हुनि में बेचैनी ख़तमु थिए। ऐं असां त इहो ई चाहींदासूं त सरकार शहनशाह लतीफ़ जो उर्स आहे, पोइ भले उन में SOP जे तहत ऐं जेके बि उन्हनि खे पंहिंजे हिसाब सां हिकिड़ी हिकमत अमली जे तहत अगरि उर्स कराइणो आहे त उहो भले उन में उहा पंहिंजी रखनि, पर उर्स मुबारक जेको आहे उहो थियणु खपे। ऐं ज़ाइरीन ऐं हिकिड़ो हेॾो सारो सिलसिलो आहे, 12 महीननि में हिकिड़ो ॾींहुं अचे थो हिकु पंहिंजो 3 ॾींहंनि लाइ, त उन में असांजी त ज़ाहिरी ॻाल्हि इहा ई हूंदी त शहनशाह लतीफ़ जे अङण ते जेके जानी अचनि था त उहे ईअं रुकिया न वञनि, उहे अचणु घुरिजनि। क़ौमी काज असांजो हिते हर पांधेड़ो अचे थो ऐं हिते को विरहाइजे न, विरहाईंदा थी वरी हिकिड़ो फैशन थी वेंदो, आईंदा हिकिड़ी रवायत पइजी जी हा, अॻ में बि थी वरी उनखे रोकियो वियो त हाणे हिन में उहा न थियणु खपे। ऐं जीअं त हींअर गुज़िरियल 2-4 जीअं मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त ॿियनि दरगाहनि जा उर्स मुबारक थी विया आहिनि, अमल कराए सघिजे थो। जॾहिं हिते असां सम्झूं था त हिते कुझु ॿियूं अहिड़ियूं दरगाहूं या जेके बाज़ारनि ऐं शॉपिंग मॉल्स ऐं सिनेमा हॉल पंहिंजो मुतासिरीन जे लाइ निकिरिजे थो अंग अखर फिगर गॾु करण लाइ, त उते बाज़ारनि जा माण्हू गॾु थियनि था। हींअर त लाड़ में पाणी जे हवाले सां बोर्ड आहे, उहे वीचारा तीअं वेठा आहिनि रोड जे किनारे। त मुंहिंजे अर्ज़ु करण जो मक़सदु त जॾहिं अगरि असीं पंहिंजो बाज़ारूं खोलियूं पियूं आहिनि ऐं पंहिंजो सिनेमा हॉल खोले सघूं था, शादी हॉल खोले सघूं था, सभु कुझु हिते असां उन SOP हिते दरगाह ते सम्झां थो त हिते असां वटि अल्हम्दुलिल्लाह बाउंड्रीज़ बि आहिनि, रस्ता ॻाल्हियूं उहे फैसिलिटीज़ उहे शयूं सभु हिते मुहैया आहिनि, जंहिंजे तहत SOP ते सुठे नमूने सां अमल कराए सघिजे थो। तव्हां भला अॼोके ॾींहं जे हवाले सां मेले खे साम्हूं रखंदे, पंध पेचरा खे साम्हूं रखंदे सिंधी माण्हुनि खे कहिड़ो मैसेज ॾींदो फ़िक्र लतीफ़ जे हवाले सां, मेले जे हवाले सां? सरकार शहनशाह जो जेको आहे दर्स आहे, जेको उन्हनि जो पैगाम आहे, उहो अमन जो आहे, मोहबत जो आहे, भाईचारे जो आहे। असां सम्झूं था पंहिंजे हिसाब सां त हीअ शाह साईं जी आऊं सम्झां थो त हिकु वाहिद ही दरगाह आहे जंहिं ते कंहिं बि क़िस्म जी का बि हिकिड़ी बाउंड्रीज़ न आहिनि, मतभेद न आहे, का बि कान्हे, न रंग नसल फिको ज़ात मज़हब। हिते ईसाई बचे थो, हिते सिख बचे थो, हिते हिंदू बचे थो, कोली बचे थो, सैयद बचे थो, भील बचे थो, ख़ाशकेली बचे थो, ऐं हर मक्तब फ़िक्र जेको आहे उहो हिते अची पंहिंजो जेको सो हाज़िरी ॾियनि था। इहो इन ई करे त शाह साईं जो हिकिड़ो पंहिंजो कमाल आहे जो शाह साईं इंसानियत खे बिल्कुलु उन्हनि जेका फ़िक्र ऐं जेको हुननि जा जेके पैगाम आहिनि, जेको हुननि जी हिकिड़ी फ़िक्र आहे त उहा हिकिड़ी अमन जी आहे, जीअं शाह साईं अमन जा सफ़ीर आहिनि। ऐं हमेशह हुननि हिकु ॻंढण जी ॻाल्हि कई आहे, कॾहिं बि छिनण जी ॻाल्हि न कई आहे। त आऊं बाबा जे तवसुल सां हिते शाह साईं जे दरगाह ते उन्हनि जी ॿारीदार हाज़िरी हिसाब सां ॾियूं पिया त असां पंहिंजो इहो ई चवंदासूं त हीअ जेको हींअर अफ़रा तफ़री जो दौरु आहे ऐं हद खां वधीक परेशानियूं ऐं तमामु ही तव्हां ॾिसो पिया त अलाह साईं जा जेके ही कॾहिं असां वटि मकड़ पिया अचनि, त कॾहिं असां वटि ॿोॾियूं पियूं थियनि, त कॾहिं असां वटि अहिड़े क़िस्म जूं वबाऊं पियूं अचनि जंहिंमें पंहिंजो मक़सदु नफ़्सा नफ़्सी हद खां वधीक चढ़ी वई आहे। त इन में आऊं सम्झां थो मुंहिंजे हुन कम अकली मुताबिक़ त हिन दौर में असां नौजवाननि खे या जेके बि शाह साईं जा फॉलोअर आहिनि, मोहबत कंदड़ आहिनि, उन्हनि खे शाह साईं जी फ़िक्र खे अॻियां खणी हलणु घुरिजे ऐं उन ते अमल करणु खपे। शाह साईं जे उन फ़िक्र ऐं ॾसियल वाट ते अगरि जेसीं हलंदासूं त मूंखे नथो लॻे त को बि हिन ज़माने हाल जा के मसइला या मुश्किलूं आहिनि जेके माण्हू स्मूथली हल नथो करे सघे। महिरबानी सर, लख थोरा तव्हांजा। सुबिल साथियो, असां हिते हिकिड़ी साई वठंदासीं ऐं साई खां पोइ हिन दरगाह जे कंहिं ॿी कुंड पासे ते वरी तव्हां सां वधीक वीचार वंडींदासीं। जीअं लतीफ़ जीअं लतीफ़। साईं वाग
मुंहिंजो नालो बशारत अली लंजवाणी आहे ऐं शाह लतीफ़ जो फ़क़ीर आहियां। भिरशा सां तालुक़ु रखां थो। देसी सैण किजन परदेसी कहिड़ा पिरी लॾे लालूणा कयो पंहिंजे देस वञनि पुॼाणा पिरियनि किजे बस बंभोर खां कीअं अड़ाई पांध पले पांधीअड़नि से मतियूं मूढ़ियई ससुई कयई कोहारो कांध रुली भाई रांद बांभण इश्क बरोच जो अदियूं काईंदी छपर मूं संग थियो लाईंदसि लिंगन खे मलीरा मेंदी विंदुराऊं वेंदी आरी जाम अझो करे मरी जीअत माणीअ जानब जो जमाल थिए हूंद हलाल जे पंध इहे पाड़ीअ मरत मोचारी थिए अजला अॻे अॼु विलाड़ियो वणे चढ़े ऊचन मथे अॼु लालण कारण लज बासियाई बरदारस मूंखे वारो वरी न ॾींहं मियां वल्हा ओ मूंखे वारो वरी न ॾींहं मियां वल्हा तो कीअं सरी सिपरी असां तां न सरी मूंखे वारो वरी न ॾींहं ओ मियां वल्हा अञा पई जीअं सजण सारियो न मरे लॻुई कोन हीअं को गुण ॿारो चन जे मोए न तूं माज़ूर हलण सुणी होत जो साजन कहिड़े सूर तोखे वेड़ो विसरी मरां तां कुर्बान साह पिरियां तां सदको संदो मोहबत मान वेही कीअं विञायां मर मरां मूं कम अकमी काम मरे दोस्त पुॼाणा दम शाल मजियां जे ॾियूं वेठे जनी वटि ॾुखंदो दूर थिए वेठे जनी वटि ॾुखंदो दूर थिए तूं तनी सी कट ओॾा अॾे पकड़ा जीअं लतीफ़िलात सुबिल साथियो मेहरान टीवी जो फ़िक्री तारीख़ी तहक़ीक़ी रिहाण हफ़्तेवार रिहाण जेका आहे शाह जा पंध पेचरा उन सां गॾु आऊं आहियां सलीम भुटो लतीफ़ी जीअं त उर्स मुबारक साईं जन जो वेझो अची वियो आहे अॼु उन हवाले सां असां पंध पेचरा खे वरी लतीफ़ साईं जे दरगाह ॾे खणी आया आहियूं ऐं अॼु लतीफ़ साईं जे उन सूरत हाल खे उन कमनि खे उन दूर अंदेशी खे उन वक़्त खां अॻु जेके हिन सिंध जे हवाले सां हिन खिते जे हवाले सां जेके सोच हुई उन तहत ॾिसूं था त हीअ भिट कीअं आबाद थी ऐं हिन खे आबाद करण जो मक़सदु छा हो हिन महिल ताईं साईं जे दौर जूं कहिड़ियूं उहे शयूं असांजे आॾो आहिनि ऐं पोइ लतीफ़ साईं सां अक़ीदत रखंदड़ या कंहिं बि नमूने सां सलहड़ियल जेके धुरियूं हुन उन्हनि जो हिते बि उन जाइ मिली आहे। इहे सभु ॻाल्हियूं आहिनि जेके मां कंदुसि छो जो ज़्यादातर जॾहिं पांधेड़ा लतीफ़ साईं ते अचनि था त वधि हबीब साईं ते ऐं लतीफ़ साईं ते हाज़िरी भरे राग ॿुधी वापसि हलिया था वञनि त बाक़ी हिन जूअ में हिन नगरी में कहिड़ियूं कहिड़ियूं हस्तियूं आहिनि कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि जिते बि वञणु ज़रूरी हुजे ऐं भिट कीअं आबाद थी त उन ते ॻाल्हाईंदासीं। त तहक़ीक़ में ज़ाहिर ॿुधाए थो वञे त लतीफ़ साईं 1742 यानी 40 खां 1740 खां 1742 ताईं 2 साल पंहिंजी लतीफ़ी फ़िक्री खाहोड़ी जेका जमायत हुई उन सां गॾु हिन कराड़ ढंढ मां मिठी खणी ऐं हिन भिट खे जेको सो हमवार कयो ऐं उन खे हमवार करण खां पोइ पंहिंजे आसा सां पंहिंजी जमायत खे पंहिंजे ओताक लाइ रिहाण लाइ राग लाइ ऐं पंहिंजी हवेली लाइ जेके से जायूं लिकियूं ऐं हिकु ॼण त प्लेनिंग तहत हुननि खे पंहिंजो पंहिंजो रहण लाइ ज़मीन जो टुकड़ो ॾिनो वियो ऐं उन वक़्त जा कुझु आसार 60 जे ॾहाके में मिटिजी विया आहिनि। ख़ासि तौर ते जेको तंबूरे वारी चाढ़ी आहे हिते खूह हूंदो हुयो उन खूह खे बि लटायो वियो ऐं इन खूह खां अलावा इन चाढ़ी ते लतीफ़ साईं जे उस्ताद आख़ूंद नूर मोहम्मद भट्टी उन जी रहाइश ऐं उहो जो माना उन जो घर ऐं घर जे ॿाहिरां उहा दिकी 60 जे ॾहाके ताईं बि हुई जिते फ़क़ीर छिनकार करे तॾड़ी पई हूंदी उहा रखंदा उहा ई दिकी हुई जिते लतीफ़ साईं फ़ुर्सत जे टाइम ते पंहिंजे उस्ताद सां रिहाणियूं कंदा हुया उहे शयूं हींअर मेसारजी वियूं आहिनि। बाक़ी जेकॾहिं शयूं ॾिसजनि त हिते लतीफ़ साईं पंहिंजे हथनि सां पाण सिर जेके पंहिंजे वालिद साहिबु हबीब साईं जो रोज़ो जेको सो अॾरायो ऐं उहा मस्जिद जेका आई उहा बि अॾराई ऐं पोइ इन रोज़े जे अॾजण खां पोइ मस्जिद जे अॾण खां पोइ इहो वरी साईं जो जेको सो 1750 खां
ऐं 60 वारे इन ॾहाके में साईं इहे तामीरातूं वॾनि जे दरगाहनि ते जीअं करीम साईं ते मस्जिद ठाराई, करीम साईं ते रोज़ो ठारायो, साईं अब्दुल क़ुदूस शाह ते रोज़ो ठारायो, अहिड़ी तरह हिते बि इहे तामीरातूं थियूं। त ही ॿ शयूं जेके न साईं जे दौर जूं पंहिंजी ज़ाती कोशिशुनि सां पंहिंजे हड़ा वड़ा जेको सो इहो ख़र्चु कयो, यानी वालिद साहिब जो रोज़ो ऐं जेका मस्जिद आहे इहा, ऐं इन मस्जिद ऐं लतीफ़ साईं जी दरगाह जे आॾो जेके विरांडा आहिनि उहे वरी पोइ फ़ुकरा जेके से अॾराया त 1387 में जुमो फ़क़ीर हुयो जूणो, जिन इहे ॿई विरांडा ऐं इन में अॾराया ऐं इन में जेको पथर लॻल आहे अछो संगमरमर, इहो तंहिं दौर में कच्छ भुज खां जेको सो इंडिया मां घुरायो वियो हुयो ऐं उहो 1342 खां पोइ वरी असांखे उहे कुंजी बरदार बि हुया जुमो फ़क़ीर, उनजी क़बर बि हिते आहे, बुठी आहे। उन जी कुर मां वरी संदन नंढो भाउ जेको पुनल फ़क़ीर हुयो उहो कुंजी बरदार हुयो। उन पोइ वरी इन दरगाह ऐं विरांडनि में जेको सिंगार जो कमु थियो, शीशे जो कमु थियो ऐं सोन जे पाणी सां जेको उहो कमु थियो, उहो वरी 1387 में माना 1342 अॼु 1442 आहे, 1 सदी अॻु कमु थियो ऐं विच में वरी अधु सदी खां पोइ इहो सिंगार जो कमु थियो ऐं बाक़ी रंग रोगन जेको सो मेले जे हवाले सां थींदो रहंदो आहे। इन खां पोइ लतीफ़ साईं जी विसाल खां पोइ हिते साईं जी जमायत मां, साईं जे प्यारनि मां कहिड़ा माण्हू हिते मदफून आहिनि। हिते मुंहिंजे खाॿे हथ ते तमर फ़क़ीर जो जेको चबूतरो आहे ऐं उन में साईं जा उस्ताद चवनि था नूर मोहम्मद भट्टी जेको आहे ख़ुदि उहो बि हिते रखियल आहिनि ऐं हिते ॿियूं हस्तियूं जीअं उकेली साहिब आहिनि, हिते अलामा दाऊद पोटो ऐं आगा सलीम, इहे वरी उहे हस्तियूं आहिनि जेके लतीफ़ साईं ते कमु कंदड़ आहिनि, उहे हिते रहियूं आहिनि। ऐं साईं जे दौर में न रुगो इहे मस्जिद ऐं वालिद साहिब जी दरगाह ठही, पर हिन भिट ते इहो खूह बि ठहियो जंहिंजो पाणी अॼु बि अधु भिट जो शहर जेको सो इस्तेमालु करे थो ऐं दरगाह जे इस्तेमाल में बि अचे थो। उन खां अलावा पंहिंजो मस्जिद जे परे पासे यानी खाॿे पासे ते जेको सो हवेली आहे जेका उहा बि लतीफ़ साईं जन पाण ठाराई, जंहिंमें 2 कमरा पाकनि लाइ हुया ऐं हिकिड़ो कमरो लतीफ़ साईं जे पंहिंजे इस्तेमाल में हुयो। ऐं इन हवेली जी वरी ॿी अहमियत इहा बि आहे, इन हवेली मां सिधो मस्जिद जे तरफ़ दरवाज़ो हूंदो हो, उते नंढो चबूतरो हूंदो हो जिथे लतीफ़ साईं वेही मस्जिद जी तामीरात जो कमु निगरानी में रखंदा हुया ऐं इतां ई साईं जो अचणु वञणु थींदो हो। मस्जिद में बि उन पासे ॾांहुं लंघ हुयो जेके इहे हाणे बंदि कया विया आहिनि। ऐं मुंहिंजे वरी हींअर खाॿे हथ ते उन हवेली जो पोयों हिसो आहे जेका हवेली साईं नई हवेली खां पहिरीं ठाही हुई ऐं हींअर उनखे वॾी ओताक चयो वञे थो ऐं उन में बि अंदरि जेके से 4-5 कमरा आहिनि, विरांडो आहे ऐं लतीफ़ साईं जे कुझु यादगार जेके शयूं आहिनि, या मुसलो आहे निमाज़ पढ़ण जी जाइ आहे, या चुल्ह आहे जिते वेही जेको साईं पंहिंजो ज़िक्र फ़िक्र कंदा बाहि ॿारे ऐं निमाज़ पढ़ण जे लाइ इबादत करण लाइ मुसले जी जाइ बि आहे। कुझु उन दौर जूं नायाब शयूं बि आहिनि। हाणे हिन भिट ते इन साईं वारी तामीरात खां पोइ इहो सिंगार जो रंग रौनक जो कमु थियो। उन खां अलावा तव्हां ॾिसंदो त हबीब साईं जे भरिसां जेको सो सादात पाक जेके आहिनि उन्हनि जो क़ब्रस्तान आहे, जंहिंमें सिर्फ़ु औरतुनि खे न्याणियुनि खे जेको सो इजाज़त हूंदी आहे दर वञण जी, त उते हिकिड़ो नंढो तव्हांखे मुक़बरो नज़र ईंदो जंहिंमें लतीफ़ साईं जी अमड़ ऐं संदन घरवारी उन्हनि ॿिन्ही जूं जेके से बुठियूं उन में आहिनि ऐं हिकिड़े ॿारड़े जूं नंढी बुठी बि आहे। इन खां अलावा बाक़ी उन क़ब्रस्तान में जेको पाकनि जो क़ब्रस्तान आहे रुगो औरतुनि लाइ आहे, उते जेको सो बाक़ी सादात ख़ानदान जूं जेके से औरतूं उते रखियल आहिनि। त सुबिल साथियो असां हिन महिल हिकिड़ी साई वठंदासीं ऐं साई खां पोइ हिन ई कुंड पासे ते वरी तव्हां सां वधीक वीचार ईंदासीं। जीअं लतीफ़ जीअं लतीफ़। वागे भेड़ी तुंहिंजे वसियो साईं वागे
सुबिल साथियो, साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर भलीकार, जीअं लतीफ़ जीअं लतीफ़िलात। हलो हलो कोरिए जनी नींह नरम, हलो हलो कोरिए जनी नींह नरम, कची पकी तंद ते थियनि कीन गरम, छिनण थियनि शर्म ॻंढियो ॻंढीनि पाण में। त लतीफ़ साईं ॻंढणु सिखियो आहे, छिनण जो दर्स कॾहिं न ॾिनो अथई। मारोड़ा हुजनि, देशवासी हुजनि, पंहिंजी ॿोली ॻाल्हाईंदड़ हुजनि, पंहिंजा माण्हू हुजनि, उन्हनि खे एके ॿधी इतिहाद जो दर्स ॾिए थो। ऐं हींअर असां जॾहिं हीउ प्रोग्राम कयूं पिया, मेलो बि मथां आहे, पर हीउ गुज़िरियल 6 महीना असां हिकु विचड़ंदड़ वबा मां जेको सो पार पिया आहियूं, पर इन वेंदे वेंदे पंहिंजा तमामु असर छॾिया आहिनि, जेके गुरबत जे हवाले सां, कारोबार जे हवाले सां, बीमारी जे हवाले सां, माण्हुनि जा काफ़ी जेके से वीचारो जहान छॾे वञण वारा उहे थिया। हिकिड़ो सॼी दुनिया बदिलिजी वई ऐं उन जो असरु सिंध धरती ते, सिंधी माण्हुनि ते बि पियो आहे। पर जहिड़े तहिड़े हाल में तारीख़ में असां ॾिसंदासीं त सिंध में कई वबाऊं आयूं, कई ॾुकार आया, पर ऐं हर साल असां थर ऐं कोस्तान खे ॾिसंदा आहियूं त हुननि जी हालत इहा हूंदी आहे। पर साईं जीअण सेखारे थो असांखे, जीअण जो दर्स ॾिए थो, जीअण जो ॾांहुं ॿुधाए थो। ऐं उहो जीअण कीअं आहे, हिक ॿिए जे सहारे, हिक ॿिए जी मोहबत सां, सहब सां, अमुन सां, इतिहाद सां। वग़ैरह कयो वतन फिर त न छिननि पाण में, पखियुनि मां, उन जी ॿधी मां, एके मां, मोहबत मां लतीफ़ साईं असांखे जीअण जो दर्स ॾिए थो त वग़ैरह कयो वतन फिर त न छिननि पाण में, पसो पखिड़नि माणा मेठ घणी। माण्हुनि खां हुननि में मेठ घणी आहे। माना साईं असांखे मिसाल ॾिए थो त हिकु पखी जेको जिबलतुनि में क़ैद आहे, हुनखे शऊर कोन्हे को। इंसानु जेको पिराए थो तजुर्बे मां, तालीम मां, अकुल मां, दर्स मां, हिक ॿिए खां पिराए थो, उन हवाले सां उनखे उहो शऊर कोन्हे, पर हुन जी मोहबत, ॿधी, एको इतिहाद, उन जो मिसाल ॾेई साईं असांखे चए थो त पसो पखिड़नि माण्हू आहे मेठ घणी। त उहा मेठ जेका पखियुनि में आहे, जेका कुदरत ॾिनी आहे असांखे, जेका फितरत ॾिनी आहे असांखे, जेका मोहबत, जेको रिश्तो असांखे धरती ॾिनो आहे, पंहिंजी ॿोली ॾिनो आहे, पंहिंजे माण्हुनि सां, उन खे असांखे मज़बूत करिणो आहे, हिक ॿिए जे सहारे ॾियणो आहे, अहिड़ियुनि हालतुनि जो मुक़ाबिलो करिणो आहे, हिक ॿिए जे सहकार सां, हिक ॿिए जी मदद सां उन खे मोह ॾियणो आहे। ऐं हीउ मेलो जीअं ॿुधूं था पिया, हिकु दफ़ो ॿीहर जेके से हिन में केसनि में वधाई अचे थी पई कोविड जे हवाले सां, त मुमकिन आहे दरगाह जे हवाले सां भी मेले जूं कुझु रस्मूं मुतासिर थियनि ऐं कुझु प्रोग्राम हेठि मथे थियनि। त उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे मद्देनज़र रखंदे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां माण्हुनि खे जीअण सेखारियूं, जीअं लतीफ़ साईं असांखे ॿुधायो आहे, हिननि हालतुनि जो मुक़ाबिलो करणु सेखारियूं, हिक ॿिए जी मदद करणु सेखारियूं, ऐं उन्हनि हालतुनि जो मुक़ाबिलो अहिड़ा उपाउ वठी कयूं जंहिंमें पंहिंजो बचाव थिए, पंहिंजनि माण्हुनि जो बचाव थिए, पंहिंजी क़ौम जो बचाव थी वञे, ऐं गॾोगॾु उन सां पंहिंजी मुआशी जेका इक़्तिसादी हालत आहे, उन खे बि असां एतिरे क़दुरु खणी हलूं जो ग़रीब गुरबे जो पेट पाले सघूं, ऐं जेके सरंदी वारा आहिनि उहे उन्हनि ग़रीबनि जी मदद कनि। महलूं क़ौमुनि ते ईंदियूं हुअनि, महलूं अहिड़ा वक़्तु ॾुखिया क़ौमुनि ते ईंदा आहिनि, पर क़ौमुनि जो जेको जियापो हूंदो आहे उहो हुननि जे इतिहाद में हूंदो आहे, पंहिंजी क़ौमी सुञाणप खे मान ॾियण में हुननि जो जेको सो जियापो हूंदो आहे। ऐं असां सदियुनि खां जिया आहियूं, जी ॾेखारियो आहे, ऐं उन ई जज़्बे सां फ़िक्र लतीफ़ जी छांव में, फ़िक्र लतीफ़ जी सूहप में असां हिकु दफ़ो वरी हिननि हालतुनि में बि दुनिया खे जी ॾेखारियूं। साईं जे फ़िक्र जो उहो जेको ख़्वाबु जेको हुयो, तख़यलु जेको हुयो, उहो जेको सो असां साबिया करे सघूं। त सुबिल साथियो, असांजी अॼोकी रिहाण शाह जा पंध पेचरा जो वक़्तु पुॼाणे ते पुॼे थो। सलीम भुट्टो लतीफ़ खे इजाज़त ॾींदा, वरी ईंदड़ हफ़्ते कंहिं ॿिए कुंड पासे ते तव्हां सां वरी वीचार वंड थींदी। जीअं लतीफ़, जीअं लतीफ़िलात।